मैं वहाँ भली कार त चऊं नाज़रीन पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पारां हुकूमत के ॾिनल अल्टीमेटम पूरो थियण वञे पियो। हिकु भेरो ॿीहर पाकिस्तान तहरीक इंसाफ़ इस्लामाबाद अचण जी तयारियुनि में आहे, पर हिन भेरे हू क़ानूनी कवर वठण खां पोइ अचणु चाहिनि पिया ऐं हुन हवाले सां हिकु भेरो ॿीहर अॼु वाज़े कयो वियो आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन इमरान ख़ान पंहिंजे ख़िताब में अॼु सुप्रीम कोर्ट खे मुखातिब थींदे इहो चयो आहे त असीं सुप्रीम कोर्ट ॾांहुं ॾिसूं पिया ऐं असीं फ़ैसिले जो इंतज़ारु कयूं पिया। जेकॾहिं असांखे तहफ़ुज़ मिले थो सुप्रीम कोर्ट पारां त उन सूरत में असां ईंदासीं, पर जेकॾहिं असांखे तहफ़ुज़ नथो ॾिनो वञे त असां पोइ पंहिंजी तब्दील थियल हिकमत अमली सां गॾु ईंदासीं। उहा तब्दील जेका हिकमत अमली हूंदी उहा छा हूंदी, अल्टीमेटम पूरो थियणु वञे पियो त 2 ॾींहंनि खां पोइ छा थियणु वञे पियो, जेका नई लॉन्ग मार्च आहे उनजी डेट छा हूंदी ऐं उहो बि तॾहिं जॾहिं हीअ जेका सूरत हाल आहे असीं ॾिसूं पिया त बुख बदहाली ऐं मुल्क ग़ुर्बत तोड़े महांगाई जे धुबण में फासंदो पियो वञे। ॿिए पासे असीं जेकॾहिं हुकूमत जी ॻाल्हि कयूं था त हुकूमत जेतोणीकि बार बार इहो ॼाणाए पई त हीअ जेके ॾुखिया फ़ैसिला वठण जो असीं फ़ैसिलो वरितो आहे इहो अवाम जी मुल्क जी बहितरी लाइ वरितो आहे, अवाम खे क़ुर्बानी लाइ बि तयारु रहणो पवंदो ऐं ॾुखियनि फ़ैसिलनि लाइ बि तयारु रहणो पवंदो। पर छा इहो जस्टिफाइड हूंदो त हिन ॾुखियनि फ़ैसिलनि जो समूरो जेको भार आहे, समूरो बोझ आहे, उहो ग़रीब अवाम मथां विधो वञे। अॼु के प्रोग्राम में असां इन्हनि शयुनि खे डिस्कस कंदासीं, ईंदड़ ॾींहं में छा थियणु वञे पियो ऐं उन सां गॾोगॾु नाज़रीन पढ़ी फ्रंट ते हिकु ॿियो मामिलो आहे जेको पिणु ज़ेर बहस आहे। अवां ज़रूरु ॿुधो हूंदो, इज़राइल में ओवरसीज़ पाकिस्तान जे हिकु वफ़्त पारां उते वञी करे जंहिंजी इसराइली सदर पारां तस्दीक बि साम्हूं आई आहे। उनखां पोइ जेतोणीकि अॼु परॾेही वज़ारत पारां उन हवाले सां ॼाणायो वियो आहे त कोई सरकारी वफ़्त न वियो आहे, हीउ हिकु NGO जो वफ़्त हो जेको हुते वञी करे इज़राइली सदर सां मिलियो आहे। बाक़ी पाकिस्तानी हुकूमत पारां अहिड़े क़िस्म जो को क़दम न खयो वियो आहे, न ई अहिड़ी का थाट आहे। ॿिए पासे ऑपोजिशन पारां इन ते बि तमामु घणी तनक़ीद थिए पई, त उनखां आगाज़ कयूं था अॼु के प्रोग्राम जो। इन खां पोइ जेके ॿिया मामला असांखे सियासी ऐं मुआशी फ्रंट ते नज़र अचनि पिया उन्हनि खे बि तफ़सीली फोकस कंदासीं। अॼु के प्रोग्राम में जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे उनजो तारुफ़ मां सां कराईंदी हलां त मूंसां गॾु अॼु मौजूदु आहिनि पैनल में लाल मारी साहब आहिनि, MNA आहिनि, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां तालुक़ रखंदड़, मूंसां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि ज्ञानचंद साहब आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी सां तालुक़ रखंदड़ सीनियर अॻवान आहिनि, मूंसां गॾु वीडियो लिंक ते बि मौजूदु आहिनि शब्बीर शर साहब आहिनि, सीनियर तजनिगार आहिनि, कानूनदान आहिनि, मूंसां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि सखर खां सोरठ थेबो साहिबा आहिनि, मूंसां गॾु मौजूदु आहिनि नून लीग जी सीनियर अॻवान आहिनि, फ़ोन लाइन ते मौजूदु आहिनि डॉक्टर हसन अस्करी साहब आहिनि, दिफ़ाई तजिया निगार आहिनि, उहे मूंसां गॾु फ़ोन लाइन ते मौजूदु आहिनि। और सभी के भली कार चवां थी प्रोग्राम में बेन जी इजाज़त से। डॉक्टर साहब आपकी तरफ आती हूँ, आपसे आगाज़ करती हूँ। बहुत शुक्रिया आपने वक्त निकाला आज प्रोग्राम के लिए। मैंने जिक्र किया कि हम देख रहे हैं कि इस वक्त बड़े चैलेंजेस हैं माशी फ्रंट पर, सियासी फ्रंट पर, हर लिहाज से चैलेंजेस में बहरानों में घिरा हुआ ये वक्त नज़र आता है। एक क्राइसिस का नाम दें या एक और इशू में कहूँगी कि सामने आया है इजराइल के हवाले से, आप कैसे उस पर कमेंट करेंगे, कैसे देखते हैं इस मामले को और कैसे इस पर हुकूमत का जो रिएक्शन सामने आया है फौरी तौर पर इसको कैसे देखते हैं, कैसे टेकअप करना चाहिए इस मामले को? देखिए, आपने दुरुस्त कहा कि इस वक्त पाकिस्तान को बड़े क्राइसिस है और सबसे बड़ा जो चैलेंज है वो इकोनॉमी का है, माइक्रो लेवल पर भी और मैक्रो लेवल पर भी। और ये चैलेंज उस वक्त तक आप मीट नहीं कर सकते जब तक हमारे जो मुख्तलिफ सियासी जमातें हैं एक दूसरे से कोऑपरेट नहीं करती। अब मैं आता हूँ आपके सवाल की तरफ। देखिए, असल में माजी में भी ये कोशिशें कुछ न कुछ गैर सरकारी सतह पर होती रही हैं कि किसी किस्म के राब्ते पाकिस्तान और इजराइल में हो। अब जो वक्त था ये ओवरसीज पाकिस्तानीज का वक्त था जो अमेरिका में जो है वो बेस करता है, और क्योंकि इजरायली सदर ने वर्ल्ड इकोनॉमिक फोरम में इसका तस्करा कर दिया तो बहुत से लोगों को पता लग गया। लेकिन इस वक्त के जाने का मतलब ये नहीं है कि पाकिस्तान की जो फलस्तीनी पॉलिसी है वो चेंज हुई है। वो पाकिस्तान की फलस्तीन की तरफ जो पॉलिसी है वो एक ही रही है, चाहे कोई भी पार्टी पावर में हो, कि हम इजराइल को उस वक्त तक तस्लीम नहीं करेंगे जब तक कि फलस्तीनियों को उनकी रियासत नहीं मिल जाती। इस वक्त की खबर से ये जरूर हुआ है कि पाकिस्तान में इस पे दोबारा बहस शुरू हो गई है। जनरल मुशर्रफ के ज़माने में भी इस पे बहस हुई थी, लेकिन अभी तक कोई ऐसा इंडिकेशन नहीं है कि ऑफिशियल लेवल पे पाकिस्तान की पॉलिसी में कोई तब्दीली आ रही है, क्योंकि पाकिस्तान की पॉलिसी में तब्दीली करना किसी भी हुकूमत के लिए, इस वक्त तो फेडरल लेवल पे PMLN की हुकूमत है, किसी भी हुकूमत के लिए अपने लिए अंदरूनी हालात में मसाइल को बढ़ाने के बराबर होगा। तो मेरा नहीं ख्याल कि
पाकिस्तान की फेडरल गवर्नमेंट इस वक्त जो है फलस्तीन की पॉलिसी को चेंज करने का सोच रही है। उसके अपने मसाइल इतने हैं कि वो नए मसले को खड़ा नहीं कर सके। डॉक्टर साहब, आपने दुरुस्त फरमाया कि माजी में भी हमने देखा कि गैर सरकारी सतह पर इस किस्म की डेवलपमेंट्स होती रही। अब आपने जिक्र किया, लेकिन अब मसला ये है कि एक बार फिर से ये मामला बहस में तो आया है, लेकिन साथ साथ इसको जो अभी पाकिस्तान में रिजीम चेंज का मामला हुआ है उससे भी जोड़ा जा रहा है। अपोजिशन के बयानात जो हालिया हमारे सामने आए वो आपकी नज़रों से भी ज़रूर गुजरे होंगे, उस पर क्या कमेंट करेंगे? आप समझते हैं कि हुकूमत की जो वजाहत आज दफ्तर खारजा की जानिब से जो वजाहत सामने है उसके बाद ये मामला ठंडा हो जाएगा? नहीं, ये मामला तो बहस तो चलती रहेगी, क्योंकि जिस तरह आपने कहा कि ये सही है कि इसको बहुत से लोग जो हैं वो रजीम चेंज से भी लिंक करने की कोशिश कर रहे हैं। ये हमारी अंदरूनी सियासत में तकसीम की वजह से ऐसा ज्यादा हो रहा है। जो रजीम की चेंज का मसला है उसको अमूमन लिंक किया जाता है वो जो कमेंट्स या रिजर्वेशंस अमेरिकन जो असिस्टेंट सेक्रेटरी ऑफ स्टेट ने जो दिए थे, तो उसी से फिर आगे इसको लिंक किया जा रहा है। लेकिन मेरा नहीं ख्याल कि इजराइल का मामला कुछ ऐसा है जिसको आप रजीम चेंज से लिंक कर सकते हैं। ये दुरुस्त है कि जो पाकिस्तान की पॉलिसी रूस की तरफ थी और यूक्रेन जंग पे पाकिस्तान ने जो नॉन पार्टीजन एटीट्यूड पिछली हुकूमत ने जो एडॉप्ट किया था, उस पे अमेरिका को नाराजगी पैदा हुई थी, क्योंकि अमेरिका चाहता था कि मुकम्मल तौर पर हम रूस को मजम्मत करें। लेकिन पाकिस्तान ने रूस की मजम्मत नहीं की, क्योंकि पाकिस्तान को अमेरिका से शिकायत ये है कि अमेरिका का अब झुकाव इस इलाके में इंडिया की तरफ इतना ज्यादा हो गया है कि पाकिस्तान के लिए लाजिम हो जाता है कि वो भी अपने डिप्लोमेटिक ऑप्शंस को ओपन रखे, चीन से दोस्ती रखे, रूस के साथ ताल्लुकात को बेहतर करने की कोशिश करे। तो इसकी वजह से ये कंट्रोवर्सी जो है वो पैदा हुई है। लेकिन मेरा नहीं ख्याल कि इजराइल की बात को बराह रास्त आप रजीम चेंज से लिंक करेंगे। वो जो असिस्टेंट सेक्रेटरी स्टेट वाली बात है वो इशू रेज किया जा सकता है। ठीक, बहुत शुक्रिया डॉक्टर हसन अस्करी साहब, प्रोग्राम में आपने अपना मौक़िफ़ दिया, बहुत शुक्रिया आपका। लाल साहब, अवाम वटींदस डॉक्टर हसन अस्करी साहब के वहाँ ॿुधो ऐं ज़रूर छाकाणि त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ हिकिड़ो नैरेटिव बि बिल्ड कयो आहे जेका पोएं ॾींहंनि में डेवलपमेंट्स थियूं आहिनि हुकूमत चेंज जे हवाले सां, ऐं गॾोगॾु हिन मामले खे वठी करे बि खोड़ तनक़ीद थिए पई, मामला अचनि पिया, जेतोणीकि अॼु वज़ाहत बि साम्हूं आई आहे। परॾेही ऑफिस पारां इहो वाज़े कयो वियो आहे त उन में ही सरकारी वक़्तु कोन्हे ऐं माज़ी में बि अहिड़ियूं कोशिशूं जे डॉक्टर साहब ॿुधायो त थींदियूं रहियूं आहिनि। महिरबानी नाजिया, तव्हां पंहिंजे प्रोग्राम में मूंखे मदऊ कयो आहे। ॾिसो, पाकिस्तान जी हिकिड़ी स्टेटेड पॉलिसी आहे, उहो हींअर कान आहे, कायद मोहम्मद अली जिन्ना खां आहे, छाकाणि त फ़लस्तीन में जेके आहिनि जेके सैक्रेड प्लेसिस आहिनि पाकिस्तान जी ऐं पाकिस्ताननि जी, उन्हनि सां हिकिड़ी तमामु घणी जज़्बाती लॻाव आहे ऐं उहे हिकिड़ा मज़लूम माण्हू आहिनि कश्मीर वांगुरु, जंहिं लाइ पाकिस्तान जो हिकिड़ो मुतालबो रहियो आहे त जेसि ताईं उनजा मसइला हल न थींदा, जेसि ताईं फ़लस्तीन जो मसइलो हल न थींदो, तेसि ताईं जेको आहे असां हुन सां तालुकात नथा रखी सघूं। पाकिस्तानी जेको आहे पासपोर्ट आहे, उन पासपोर्ट हेठि दुनिया जे हर मुल्क में वञी सघो था, पर पंहिंजो इसराइल नथा वञी सघो। अमेरिका जी इहा ख़्वाहिश रही आहे त पाकिस्तान जी तव्हां ॾिठो त जेके मिडल ईस्ट जा जेके मुख़्तलिफ़ मुल्क आहिनि, उन्हनि पंहिंजा जेके तालुकात आहिनि उहे इसराइल खां बहितर कया आहिनि ऐं अमेरिका जो इहो माज़ी में बि प्रेशर रहियो आहे पाकिस्तान ते त हू बि इसराइल सां पंहिंजा तालुकात बहितर करे। जेका हाणे मौजूदा जेका हुकूमत आहे, जंहिंखे अमरीकी जेको आशीर्वाद हासिल आहे ऐं हिकिड़ी रिजीम चेंज थी पाकिस्तान में, उन हिकिड़े इंटरनेशनल जेको साज़िश जे ज़रिए, उन में इहो हिमत नाहे त अमेरिकन्स जे विशिस के ऐं विम्स खे रोके सघे ऐं इहो चवणु त ही हिकिड़ी NGO जा माण्हू हुआ से विया आहिनि, इहो इंतहाई ग़लति आहे। इहो हमेशह जेके टॉक्स थींदा आहिनि शुरू ईअं थींदा आहिनि। तव्हां जेकॾहिं इसराइली प्राइम मिनिस्टर जी या प्रेसिडेंट जेको उनजी तकरीर ॿुधो, हुननि चयो त हवा जो झोंको लॻो आहे नओं ऐं पाकिस्तान सां बि ॻाल्हि ॿोल शुरू थी वई आहे। सो हाणे इन में कंहिं क़िस्म जो शक नाहे बचियो त मौजूदा हुकूमत जेको आहे इसराइल ऐं यहूदियुनि ॾाढो गोॾा खोड़े छॾिया आहिनि ऐं हुन जे विम्स ते ही हर कमु करण लाइ तयारु आहिनि। सो इन खे कंहिं बि सूरत में ईअं सादगी सां नथो वठी सघिजे त पाकिस्तानी हुआ के NGO जा माण्हू हुआ, पोइ ओवरसीज़ हुया, पोइ ही हुया।
ये सभु शयूं जेके इहो पैकेज जो हिसो आहिनि ऐं हिन जेका मौजूदा इम्पोर्टेड हुकूमत आहे अमेरिका हुन सां उहे सभु कमु कराई थो जेको पाकिस्तान जो हिकिड़ो तारीख़ी तौर ते हुन ते स्टैंड रहियो आहे ऐं उन ते उहो पंहिंजो स्टैंड वठंदो रहियो आहे। असली साहब बहितर ॻाल्हि कई आहे त तव्हां ॾिठो त जेको असांजो रशिया खां तालुकात बहितर थिया हुआ, रशिया से जेके इकोनॉमी जी ॻाल्हि कई असली साहब त रशिया खां हिंदुस्तान में पंहिंजा तालुक बहितर कया आहिनि। ईअं न आहे त पाण तालुक बहितर करे रहियासीं त हिंदुस्तान जा को ख़राब थी विया, हुनजा अमेरिका खां बि बहितर आहिनि। हू हुननि जेको पाकिस्तान हुननि सां तेल जो सौदो कयो हुयो ऐं तक़रीबन तव्हां ॾिठो हींअर रिसेंटली हिंदुस्तान में 25 रुपया जेको आहे पेट्रोल खे सस्तो कयो वियो आहे जी रशिया खां तालुक थियण खां पोइ, ऐं पाण वटि वरी 30 रुपया महांगो कयो वियो आहे। इहो फ़र्क़ु आहे जेके इमरान ख़ान चाहियो पए त इन खे जेको कवर कजे ऐं कंहिंजी गुलामी न कजे, हिकिड़ो पीसफुल स्टैंड वठिजे त असीं सभिनी सां गॾु आहियूं ऐं असीं पंहिंजी क़ौम सां गॾु आहियूं ऐं पंहिंजी क़ौम लाइ पंहिंजे मुल्क जी भलाई ख़ातिर असीं हर स्टैंड वठंदासीं ऐं उन जे जेको आहे हक़ में फ़ैसिला कंदासीं। ऐं इहे ॻाल्हियूं हुयूं जंहिं ते इमरान ख़ान सां नाराज़गी थी अमेरिका बहादुर खे, ऐं हुननि हिकिड़ो रिजीम चेंज जो जेको लू वारो जेको लेटर आहे या जेको ऑफिशियल लेटर आहे उहो जेको आहे आयो आहे ऐं उन में जेको धमकियूं ॾिनियूं हुयूं त जे इमरान ख़ान खे न हटायो वियो त पाकिस्तान लाइ अॻियां हालात तमामु ख़राब थींदा। तो ठीकु इहे सभु कड़ियूं आहिनि मिलनि थियूं ऐं हीअ मौजूदा हुकूमत जेको आहे यकीनी तौर ते फॉरेन ऑफिस त हमेशह बयानात ॾींदी रहंदी आहे, पर उनजे पोयां जेको पसे पर्दा जेके शयूं हूंदियूं आहिनि ठीकु, त उहे पोइ हाणे छा थियणु खपे? तव्हां चओ पिया त वज़ाहत क़ाबिल क़बूल न आहे, पैकेज जो हिसो आहे, सभु कड़ियूं पाण में मिलनि थियूं, छा इन्वेस्टिगेशन जो मुतालबो कयो था, छा थियणु घुरिजे हिन मामले ते? पोइ न जे ॾिसो पाकिस्तान जी जेको फॉरेन पॉलिसी आहे उहो पाकिस्तान जी पार्लियामेंट खे ठाहिणु घुरिजे, हिकिड़ी आज़ाद ऐं सावरन पार्लियामेंट हुजे, हिकिड़ी फ्री फेयर एंड जेके इलेक्शन्स थियनि ऐं उन इलेक्शन्स तहत जेका हुकूमत ठहे उहो पंहिंजी फॉरेन पॉलिसी ठाहे। हाणे जेको मौजूदा हुकूमत आहे इनखे फॉरेन पॉलिसी, इनखे इकोनॉमिक फ़ैसिला, इनखे रिफॉर्म इहे सभु करण जो हक़ नाहे, छाकाणि त हिननि वटि इहो मैंडेट नाहे पंहिंजो इन सॼे मामले ते को फ़ैसिला करे सघनि, छाकाणि पाण दावा कंदा रहिया आहिनि त हीअ जेको मौजूदा जेका पार्लियामेंट आहे डिक्ट आहे ऐं इन में इन जो कोई लॉजिकल या कोई इन जी का जस्टिफाइड वैल्यू न आहे। ठीकु ठीकु, ज्ञानचंद साहिबु छा चवंदव? अवां पार्लियामेंट जो अवां हिसो रहिया हो, मथे वाहन खे अवां क्लोज़ली ॾिठियूं आहिनि समूरियूं शयूं इहे, ऐं हिन वक़्तु जेको फॉरेन मिनिस्टर आहे उहो पाण पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन आहे, पीपल्स पार्टी सां हुनजो लिंक आहे। लाल साहब ॻाल्हि कनि पिया त फॉरेन पॉलिसी आज़ादु कोन्हे ऐं अहिड़ा मामला पैकेज जो हिसो आहिनि, हे शुरूआति आहे। फॉरेन पॉलिसी जेकॾहिं आज़ादु नाहे त हुनजा फैक्टर्स इंटरनल जी ज्ञानचंद साहब, मुंहिंजो आवाज़ पहुचे पियो ताईं? फॉरेन पॉलिसी जी नाकामी रही है ऐं असीं बुरी तरह सां नाकाम रहिया आहियूं त सिर्फ़ ऐं सिर्फ़ इन इमरान खान वारी रिजीम में असीं नाकाम रहिया। इक़्तिदार बीते ॾिसी जेको साल ॾेढ खां जेके कोशिशूं थी पए त नो कॉन्फिडेंस सां थी वञे, बल्कि शुरूआति खां ई पीडीएम जे ठहंदे ई इहो नुक़्तो हो त हिननि खे आइनी तरीक़े सां हिकिड़े नो कॉन्फिडेंस ज़रिए असीं हटाए सघूं था, हिननि खे हटायूं, जंहिंजो हिकिड़ो प्रैक्टिस कई वई सेनेट जी इलेक्शन में। सेनेट जी इलेक्शन में क़ौमी असेंबली मां यूसुफ रज़ा गीलानी खटे आयो, त उहो सिलसिला वरी अॻिते वधी न सघिया। पर जॾहिं समूरियूं पार्टियूं गॾिजी वेठियूं ऐं न्यूट्रल्स जो दौरु आयो त इमरान खान आउट थी चुको। ॿाहिरि वञण खां पोइ हुनखे सभई हर शइ में साज़िश थी नज़र अचे, कॾहिं हिनखे डरावना ख़्वाब था अचनि इक़्तिदार खां ॿाहिरि, आहे न प्राइम मिनिस्टर ॿाहिरि हाउस जो उहे मज़ा न आहिनि रहिया, उहे प्रोटोकॉल्स न आहिनि रहिया, उहे छाकाणि त ही यूनिवर्सिटियूं त न ठाहे सघिया प्राइम मिनिस्टर हाउस खे, गवर्नर हाउसिस के प्ले ग्राउंड्स में न ठाहे सघिया। पर जॾहिं इक़्तिदार खां ॿाहिरि निकिता आहिनि, उहे प्रोटोकॉल्स न आहिनि, त हिननि खे सभु शयूं यादि अचणु शुरू थी वियूं आहिनि। पर मुल्क जे बहितरीन मफ़ाद में अपोज़िशन आख़िरी साल हुजण जे बावजूदि बि कोशिशि कई त असीं वधीक तबाही खां मुल्क खे बचायूं, ऐं उन तबाही जेका थियल आहे उनजा कुझु मंज़र तव्हांखे हाणे बि नज़र अचनि पिया। सो ही वॾे पैमाने जी तबाही थियल आहे, उनखां बचण जे लाइ यकीन सख़्तु फ़ैसिला वठणा पिया पवनि, तॾहिं बि इहा जेका असांजी यूनियन गवर्नमेंट आहे उहा वठे पई ऐं इलेक्शन ताईं कोशिशि कबी त इहा जेका असांजी पटड़ी तां लही विया हुआसीं उहा इकोनॉमी असांजी पटड़ी ते अची वञे ऐं मुल्क प्रोग्रेस करणु शुरू करे। इमरान खान जी पूरी कोशिशि आहे त मुल्क में का पैदा करिया अमन अमान जा मसइला, जी इकोनॉमी न सुधरे,
पर हू हुन में नाकाम वियो आहे ऐं आंदे बि का हरकत कंदो नाकाम। ठीकु, सख़्तु फ़ैसिलनि जी मां ॻाल्हि कई ऐं मूं प्रोग्राम जे इंट्रो में बि इन जो ई ज़िक्र कयो त छा इहो केतिरो जस्टिफाइड आहे त इन सख़्तु फ़ैसिलनि जो सॼो भार आम माण्हूअ ते अचे, ग़रीब आवाम ते अचे, जेका सूरत हाल असांजे साम्हूं आहे। सूरत थिएबो साहिबु अवां वटि ईंदसि ऐं ॿ बयान बि रखंदसि। हिकिड़ो वज़ीर आज़म साहिबु पंहिंजे ख़िताब में इहा ॻाल्हि कई त हिन असां वटि मथां एतिरो कर्ज़ु आहे जो असांजूं शायदि असांजूं जेके ईंदड़ नस्लूं आहिनि उहे बि उनजो बोझ न लाहे सघनि। ऐं उनखां पोइ पेट्रोलियम वारा मुमलिकती वज़ीर आहे मुसद्दिक़ मलिक साहिबु पंहिंजी पार्टी सां तालुक़ु रखनि था, उन्हनि जो हिकु ताज़ो बयानु साम्हूं आहे जंहिंमें हू पिणु एतिराफ़ कनि था, हू ॼाणाइनि था त हिन सूरत हाल हिन वक़्तु इहा आहे त हुकूमत वटि ज़हर खाइण जा बि पैसा न आहिनि। ही सूरत हाल आहे, छा चवंदो आहे? पहिरीं त मां इन ॻाल्हि ते थोरो ॻाल्हाईंदसि, पोइ इन ते अचां थी। जी, पहिरीं जेकी ही इसराइल जे हवाले सां ॻाल्हि कई ऐं जेका PTI जी जो जेको वतीरा रहियो आहे, इहे भाउ लाल वारी जो आवाज़ त सही न पिया आयो, पर मां कुझु ॻाल्हियूं ॿुधियूंमांसि पे त हिननि जो वतीरो रहियो आहे त इल्ज़ाम तराइशी। हाणे उहे इल्ज़ाम तराइशी था कनि जंहिंजे लीडर चयो त कश्मीरनि सां उहो थो थिए जेको इसराइलनि सां थियो, उन खां सवाइ हुनजी हिकिड़ी पार्लियामेंट्री मेंबर जेका हुई MNA हुई, उन असेंबली जे अंदरि इसराइल खे सपोर्ट करणु उन सां तालुकात वधाइण जी जेको आहे सो हुते तकरीर कई हुई। तो उहे था चई हितां हिकिड़ो जहाज़ पाकिस्तान खां हिकिड़ो जहाज़ इसराइल में वियो हो, त उहे इल्ज़ाम था हणनि त असांजी हुकूमत हिन वक़्तु जहिड़े नमूने सां दुबण में फासाए विया आहिनि, जहिड़े नमूने सां हिननि हुकूमत जो ॿेड़ो ॿोड़े विया आहिनि, उनजो चैलेंजिस खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ज़ाहिर आहे जेको शहबाज शरीफ़ साहिबु चयो त हिन मुल्क में एतिरो कर्ज़ु आहे ऐं हिन इमरान ख़ान जी हुकूमत एतिरो कर्ज़ु वरितो जेको तारीख़ में एतिरो पाकिस्तान में कंहिं बि हुकूमतुनि न वरितो। तारीख़ में सभिनी हुकूमतुनि जो कर्ज़ु ऐं हिन इमरान ख़ान जे 4 साल जो कर्ज़ु जेको आहे तो उन खां पोइ वधीक हुयो। हिकिड़ी ॻाल्हि, ॿी ॻाल्हि त हुननि जी नाहली सबबु जहिड़े नमूने सां मुल्क दुबण में फासी वियो, जहिड़े नमूने सां फाइनेंशियली माशी तौर ते ज़ीरो थी वियो। हाणे हिन वक़्तु ज़ाहिर आहे असां जहिड़े नमूने सां पेट्रोल जी क़ीमत वधण सां आवाम जी परेशानी आहे, इहा परेशानी असां सभिनी जी आहे। यकीननि हुकूमत खे परेशानी हूंदी, का हुकूमत इहो त कोन चाहींदी त आवाम परेशान थिए ऐं पेट्रोल वधे। सिधी सी ॻाल्हि आहे त IMF सां जेको हिननि ठाह कयो उहा इमरान ख़ान जी हुकूमत करे वई हुई, असां त कोन कयो। जहिड़े नमूने सां हिननि स्टेट बैंक खे हुननि जे हवाले कयो उहो कंहिं कयो, उहो इमरान ख़ान जी हुकूमत कयो। हाणे उहे फ़ैसिला जेके करे विया, जेके हिन हुकूमत खे जहिड़े नमूने सां असांखे मिली आहे, उन जा चैलेंजिस त आहिनि ई आहिनि। इहा हक़ीक़त आहे त ज़हर खाइण जे हवाले सां जेकॾहिं उन त हिकिड़ो मिसाल ॾिनो, पर अहिड़ियूं हालतूं त आहिनि। ठीकु, पर उनजो सॼो भार अवाम मथां विझणु केतिरो जस्टिफाइड आहे? ही त हाणे वधिया आहिनि पेट्रोल, वरी ईंदड़ ॾींहंनि में पेट्रोल वधणो आहे, बिजली जा अघ जेके आहिनि वधिया आहिनि, वरी ईंदड़ ॾींहं में ॿुधायो पियो वञे त अञा वधीक वधंदा। ऐं उनखां सवाइ ही त रुॻो 2 इस्म ॻणाया आहिनि, किथे अनेक जेके बि शयूं हलनि पियूं सभिनी ते उनजो असरु अचे पियो। यकीननि ईंदो हूंदो, बिल्कुलु ईंदो हूंदो, पर उन हवाले सां इहे कुझु वक़्ती शयूं आहिनि। जॾहिं तव्हांजी हुकूमत मुस्तक़िम थींदी ऐं तव्हां वटि इन्वेस्टर ईंदा, तव्हांजी माशी तौर ते हालतूं बहितर थींदियूं, त इहे शयूं वरी बहितर थियणु शुरू कंदियूं। छो त जेका ही हुकूमत आहे उहो बाक़ाइदे उहो कमु करे थी, उन में सलाहियत आहे, उनखे ख़बर आहे त कीअं कमु कबो आहे, कीअं मुल्क खे अॻिते आणिबो आहे। यकीननि इहे शयूं जेको आहे फ़िलहाल वक़्ती तौर ते हुनजो तमामु घणो ख़राबु असरु पवंदो, यकीननि इहो आहे। पर इन शइ जे लाइ, इन ॻाल्हियुनि जे लाइ, इनखे बहितरी करण जे लाइ बहितर कमु कयो पियो वञे, हुनजे लाइ जदोजहद कई पई वञे ऐं उहो करे ॾेखारींदासीं। करे ॾेखारियो बि आहे। ठीकु, शबीर साहिबु अव्हां छा चवंदो जेके मौजूदा ऑप्टिक्स आहिनि उन्हनि खे साम्हूं रखंदे कीअं अव्हांखे नज़र अचे पियो हुकूमत दावा पई करे त ॾुखिया फ़ैसिला ज़रूरु आहिनि, पर असीं जल्द मुस्तहकिम जेको पासो हूंदो उन साइड असां तव्हांखे नज़र ईंदासीं। ऐं जेका ॻाल्हि असीं कईसीं त सॼो जेको हिननि ॾुखियनि फ़ैसिलनि जो भार आहे उहो अवाम मथां अचे पियो, ही हुकूमत तव्हांखे लॻे पियो त उहो भार शेयर करणु वञे पई ईंदड़ ॾींहंनि में? हीअ हुकूमत बि माज़ी जी हुकूमत वांगुरु जेके बि पंहिंजूं कमज़ोरियूं आहिनि उनजे लाइ ज़िम्मेवार माज़ी वारी हुकूमत गुज़िरियल हुकूमत खे बि क़रार ॾिए, जीअं हमेशह माज़ीअ में हिते थींदो रहियो आहे। जेका बि हुकूमत ईंदी आहे उहा पंहिंजूं ज़िम्मेवारियूं त
न पूरियूं करण लाइ तयारु हूंदी आहे, न क़बूल करण लाइ तयारु हूंदी आहे। भई जेकॾहिं तव्हां वटि डेवोल्यूशन प्लान कोन हुयो, तव्हां वटि तारीख़ाबंदी न की, त अहिड़ी सूरत में तव्हां हुकूमत छो क़बूल कई? रुगो इक़्तिदार जो मज़ो वठण जे लाइ हुकूमत क़बूल कई? तव्हां वटि साॻी पॉलिसी आहे, उहा ई IMF जा मुतालबा जेके आहिनि उहे तव्हांखे मञणा पिया, जेके अॻी हुकूमत बि मञा पियो। पोइ कहिड़ी ज़रूरत हुई अॻी हुकूमत खे हटाइण जी? उहा त IMF वर्ल्ड बैंक जे चवण ते हली, साम्राजी जेके मालियाती इदारा उन्हनि पंहिंजी मर्ज़ीअ ते उन्हनि खे पे हलायो, पोइ हीअ हुकूमत छो हलाई वई? उनजे करे जेको हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उहा हिननि जी ग़लति पॉलिसियुनि जे करे आहे। जीअं हाणे ख़ारिजा पॉलिसी आहे, ख़ारिजा पॉलिसी हिननि जी शुरूअ खां वठी ज़िगज़ेग रही आहे। अॻी हुकूमत में प्राइम मिनिस्टर जेको आहे सो उहो मुल्क जी इंटरनेशनल सूरत हाल ॾिसण खां सवाइ जंग जी सूरत हाल इहे रूस हलियो वियो। हिन वक़्तु जेको तव्हांजो फॉरेन मिनिस्टर आहे उहो नातजुर्बेकार आहे, हुनखे को पतो ई कोन्हे, नौजवान आहे, फर्स्ट टाइम आयो आहे हिते। जेका त इहा हिकिड़ी पोस्ट अहिड़ी आहे फॉरेन मिनिस्टर जी जंहिंमें सीनियर तरीन पॉलिटिशियंस खे रखियो वेंदो आहे, त जीअं उहो जेके इंटरनेशनल सिचुएशन आहे उनखे मुंहुं ॾेई सघे। तव्हांजी फॉरेन पॉलिसी ऐं फॉरेन में जेके तव्हांजी मशीनरीज़ कमु कनि थियूं पियूं उन्हनि खे एसी ताईं ख़बर कान्हे का त हुते उन्हनि जे ख़िलाफ़ु केॾी वॾी साज़िश पई थिए त पाकिस्तान ॿिनि खे मैन्युपुलेट करे इसराइली वज़ीर आज़म सां मिलायो पियो वञे, त जीअं जेका इंटरनेशनल सूरत हाल में तव्हांजी पोज़ीशन जेका सवा कमज़ोर कई वञे, उनजी हिननि खे ख़बर कान्हे का। हे रुगो ख़ाली नारेबाज़ी में पूरा आहिनि। जीअं अॻी हुकूमत नारेबाज़ी में ई, तीअं हीअ हुकूमत में नारेबाज़ी में। प्राइम मिनिस्टर जा ॾिसो था त बयान कहिड़ा खिल जहिड़ा आहिनि। मां कपिड़ा विकिणंदुसि तव्हांखे, जेका तव्हांजे मथां जेकॾहिं महांगाई आई तव्हांखे अटो वठी ॾियणु, हाणे हिन जा कपिड़ा पूरा पवंदा माण्हुनि खे जेको महांगाई आहे, जेको महांगाई जो भार माण्हुनि जे मथां किरियो आहे। खिल जहिड़ा बयान वेठो थो जेको संजीदा ई कान्हे इहा हुकूमत माण्हुनि जा मसइला हल करण जे लाइ, रुगो तमाशो मथां तमाशो पियो थो हले पियो। न को हिकु न डेवोल्यूशन प्लान आहे, न का इकनॉमी पॉलिसी आहे, कुझु बि कोन्हे को। सिर्फ़ु हे पाण में जेका आहे सा नानी वेड़ो करे इक़्तिदार जी कुर्सियूं विराए वेठा आहिनि। ठीक है शबीर साहब, जी चयो त तव्हांखे लॻे पियो त उहे सेम पॉलिसीज़ आहिनि, उहे रिवायती तरीक़ा आहिनि हुकूमत खे हलाइण जा। लाल साहब, हिकु पासे ॼाणायो हुकूमत जे हवाले सां शबीर साहब ऐं ॿियनि जो बि मौक़िफ़ ज़रूरु ॿुधो हूंदो, हिकु ॼाणाइनि पिया त शबीर शेर साहब जो इहो मौक़िफ़ आहे त हुकूमत संजीदगी न पई ॾेखारे ऐं ज़ाहिर आहे उहे ई साॻियूं ॻाल्हियूं आहिनि, उहे ई साॻिया नारा आहिनि, उहे साॻियूं पॉलिसीज़ ऐं फ़ैसिला नज़र अचनि पिया। पर हाणे अव्हां जेके पाण 3.5 सालनि ताईं हुकूमत में रही चुका आहियो ऐं हाणे अव्हां रस्तनि ते आहियो, जेका सूरत हाल अव्हां जे साम्हूं आहे, ज़ाहिर आहे अव्हां बि उनखां इनकार न कंदो, इहा ई साॻी सूरत हाल अव्हां जे हुकूमत में बि असांखे नज़र आई आहे महांगाई जे हवाले सां, मसइलनि जे हवाले सां। हिकु भेरो ॿीहर फीतो जाम करण जूं ॻाल्हियूं पियूं थियनि त हिन भेरे असीं तयारीअ सां ईंदासीं, अहिड़ी नाज़ुक सूरत हाल ऐं हुन में इन क़िस्म जा बयान, इहे केतिरा मुल्क दोस्त बयान आहिनि, इन्हनि खे कीअं पिया ॾिसो वञनि ऐं इन जी जस्टिफिकेशन छा आहे? पहिरीं त शेर साहब जेका ॻाल्हि कई आहे उहा हिकिड़ी ॻाल्हि जेका आहे उहा अहमियत जी हामिल आहे त जहिड़े नमूने हिन मौजूदा जेको इम्पोर्टेड हुकूमत आहे इल्ज़ाम हणी रही हुई त पोइ PTI जेको आहे इंटरनेशनल लेवल ते जेको आहे हिकिड़ो आइसोलेशन पैदा कई आहे ऐं उनखे बिन अक़वामी तालुकात बहितर करण जी ज़रूरत आहे। त इन दौर में हुननि खे ज़रूरत हुई त कोई एक्सपीरियंस्ड क़िस्म जो वज़ीर ख़ारजा आणिजे, पर बिलावल भुट्टो साहब खे वज़ीर ख़ारजा आंदो वियो आहे उहो इन करे सिर्फ़ु त उनजो स्टेचर वधाइणो आहे, त अॻियां हली उनखे प्राइम मिनिस्टर ठाहिणो आहे, त हिन खे पाण हींअर जेकॾहिं ठाहींदासीं त अॻियां हली हिन जा जेके आहिनि बेटर प्रोस्पेक्ट्स थी वेंदा। बजाए जो को मुल्क जो सोचे त इहो उन जूं नेपियूं बदिली करण जो सोचनि था पिया, त हुनजो ट्रेनिंग कराइनि था पिया पाकिस्तान जी कास्ट ते ऐं पाकिस्तान जा जेके तालुकात आहिनि उन्हनि ते। जेसिताईं मौजूदा हुकूमत जी संजीदगी जी ॻाल्हि आहे त ॾिसो हिन हुकूमत जेको मौजूदा हुकूमत आहे PDM जी जे वाज़ह कयो हुयो तो बाहर आए ना आए लेकिन हमें इमरान खान को हटाना है, माना हिननि जी के क़िस्म जी का तयारी कोन हुई। ही हिननि जो सिर्फ़ जो बुग़्ज़े इमरान हुयो ऐं हिननि खे छाकाणि त ख़बर हुई त हाणे हिननि खे जेल में वञिणो आहे, हाणे हिन जा केस कंक्लूड थियण वारा आहिनि, त पंहिंजो पाण खे बचाइण लाइ हीअ हर क़िस्म जी साज़िश में शामिल थी हलिया। पहिरीं 10-12 ॾींहंनि सां गवर्नमेंट न ठही, जॾहिं गवर्नमेंट ऐलान थियो त भई जेको कैबिनेट जो त पोर्टफोलियो न ॾेई सघिया, त ही मौजूदा को चङनि ही मौजूदा हुकूमत जेको आहे 10-12-15 पार्टियुनि जो हिकिड़ो मजमूओ आहे ऐं बार ॻाल्हि कनि था त असीं कंसल्टेशन सां अॻियां वधंदासीं। त हिकिड़ो मुल्क जो वज़ीर आज़म जेको चीफ एग्जीक्यूटिव हूंदो आहे उनखे कई मामला जेको आहे सेकेंडनि में बि फ़ैसिला करणा पवंदा आहिनि, मिंटनि में बि करणा पवंदा आहिनि, कलाकनि में मुख़्तलिफ़ नोयतूं हूंदियूं आहिनि। सो ही पूरा आहिनि रुगो पाण में मशवरा करण में ऐं हिकिड़े वोट ते हुकूमत बीठल आहे, सो केॾी महिल बि वञी सघे। पूरा आहिनि पंहिंजे पाण हिक ॿिए खां मशवरा वठण में। अव्हां छा करण वञो पिया? सूरत हाल जेका अव्हां ॼाणायो पिया ज़ाहिर आहे उहा अव्हां जे लाइ बि नाज़ुक आहे, हू मुल्क जो न पिया सोचनि त अव्हां बि त न पिया सोचो?
ॾिसो राजिया, तव्हांखे यादि हूंदो त महांगाई जे नाले ते बिलावल भुट्टो साहब मार्च वठी आयो ऐं लॉन्ग मार्च वठी आयो ऐं मुख़्तलिफ़ गाना जेको आहे पंहिंजो भुट्टो ते नारे वॼण ते फलाणा टिमका वठा ही अची इस्लामाबाद निकिता, हिननि खे किथे बि रोकियो कोन वियो। ही वॾे मज़े सां सॼो पंजाब घुमंदा फिरंदा, जेके नाश्ता कंदा, मानियूं खाईंदा, देगू लाहींदा, सिंध जी हसंदा कुब जे पैसनि ते अची इस्लामाबाद पहुता। हिन खे किथे बि का ऑब्स्ट्रक्शन न थी। ईअं ई तव्हां ॾिठो नवाज़ शरीफ़ जो लॉन्ग मार्च बि आयो, ईअं पीटीएम जो बि आयो ऐं असां एक्सपेक्ट कयो थे त ही जेके जेको सो कॉल्ड नामनियाद जेके जमहूरियत जो चैंपियंस आहिनि थियूं पार्टियूं, इहे बि उहो ई रवैयो असां सां इख़्तियार कंदियूं जहिड़ो असां हिननि सां रवैयो जमहूरी रवैयो इख़्तियार कयो हुयो। पर तव्हां ॾिठो त हिननि में ज़ियालत जे दौर में बि शायदि एतिरो शदीद ज़ुल्म न थियो हुजे जो 25 मई ते हिननि पूरे पाकिस्तान में इस्लामाबाद खां वठी सखर खां वठी उमरकोट खां वठी थरपारकर ताईं, हिननि खे उमरकोट में ऐं थरपारकर में बि तव्हांखे ख़तरो नज़र आयो जो उते बि हिननि आंसू गैस हलाया, उते शेलिंग कई ऐं दहशतगर्दी जा मुक़दमा दाख़िल कया। असीं पुरअमन हुआसीं, इमरान ख़ान पंहिंजो पुरअमन काफ़िलो वठी आयो पे, पंजाब मां पुरअमन काफ़िला आया पे जंहिंखे हिननि तशदुद जे ज़रिए रोकियो आहे। हाणे ॾिसो, ही मुल्क हिकिड़े आइन ऐं कानून ताईं तहत हले थो। असांजो हक़ हुयो, असांजो आइनी हक़ हुयो त असीं पुरअमन तौर ते एहतिजाज करियूं ऐं अचूं, ऐं हिननि असांखे उन ते रोकियो ऐं न सिर्फ़ु रोकियो पर तशदुद जो निशानो पिणु बणायो। ऐं हाणे असीं सुप्रीम कोर्ट वञूं था त असीं इस्लामाबाद अचणु चाहियूं था ऐं पुरअमन तरीक़े सां अचणु चाहियूं था, ऐं इहो असांजो आइनी हक़ आहे, इनखे इंश्योर कयो वञे। पर जेकॾहिं आइन ऐं कानून जी जेकॾहिं पासदारी ही ॿई हुकूमतूं या ही ॿई पार्टियूं जेके पीटीएम जूं आहिनि न कंदियूं त पोइ हर असांजो को कसम न आहे खयल त पोइ असांखे इहो सभु कुझु करिणो आहे। त पर जहिड़ो अवां तरीक़ो अवां जो पिया अदालत ते ॾिसूं था, पर कहिड़ो अदालत जे फ़ैसिलनि ते अमल थिए थो? अदालत हिकिड़ी डायरेक्शन ॾिनी आहे, उन ते सभिनी ॾिठो त अमल न थियो। हिन भेरे वरी ॼाणायो पियो वञे, कहिड़ी डायरेक्शन अदालत ॼाणायो त H9 में जलसो कयो वञे ऐं उन बावजूदि असां ॾिठोसीं त हू डीचोक ॾांहुं सभिनी खे अचण जे लाइ चयो वियो त हिकु भेरो ॿीहर अदालत खे चयो पियो वञे त हिन भेरे छा अमल कंदो जेको अदालत चवंदी, जेको बि अचे? असां पहिरीं बि अमल कयो, असीं पहिरीं डी चौक ते कोन आयासीं, पंहिंजो डी चौक ते पहिरीं माण्हू पहुची चुका हुया। अदालत जो इहो बि हुकुम हुयो त तव्हां गिरफ़्तारियूं बंदि करियो, तव्हां लाठियूं हणणु बंदि करियो, तव्हां आंसू गैस हणणु बंदि करियो, तव्हां पुलिस ऐं रेंजर्स पाकिस्तान जी अवाम खे उन ॾींहुं अहिड़े नमूने डील पे कयो वियो जीअं जेको आहे इसराइल फ़लस्तीनियुनि खे डील कंदो आहे, अहिड़े नमूने उहो त सुप्रीम कोर्ट जो ऑर्डर तव्हांखे यादि लाल साहब हुकूमत खां हिकमत अमली पुछूं था। ज्ञानचंद साहब, अवां ॿुधायो, हाणे हिकु भेरो ॿीहर मार्च जे हवाले सां चयो वियो आहे त 6 ॾींहंनि जो वक़्तु गुज़रंदो, उन खां पोइ लॉन्ग मार्च जी डेट ॾींदासीं ऐं सुप्रीम कोर्ट जे हवाले सां बि ॼाणायो पियो वञे त सुप्रीम कोर्ट खां असीं इहो उमेद रखूं था त सुप्रीम कोर्ट असांखे तहफ़ुज़ ॾींदी हिन मामले ते। छा चवंदो अवां? ॾिसो, हिननि जो पूरो ज़ोर आहे इम्पोर्टेड हुकूमत ते, ऐं इहा इम्पोर्टेड हुकूमत जेका आहे उहा अजीब हुकूमत आहे जंहिंमें सभु पाकिस्तानी मौजूदु आहिनि। ऐं हिननि पीटीआई जी हुकूमत हुई जंहिंमें अध खां वधीक मुशीर उहे जेके उहे अमेरिकन नेशनल्स हुआ। हिकिड़ी ॻाल्हि आहे। ॿी ॻाल्हि इहा त बिलावल भुट्टो जे लाइ हीअ चवनि था त हू नातजुर्बेकार आहे, पर हुन पंहिंजे पार्लियामेंटी कैरियर में साबित कयो आहे त हिन क्रिकेटर जहिड़े पोढ़े मुड़ुस ऐं चङनि ख़ासि शाह महमूद कुरैशी जहिड़े फॉरेन मिनिस्टर या ॿी जेके पार्लियामेंट में सीनियर वेठा उन्हनि सभिनी खां बहितर परफॉर्मेंस ॾिनी। 3 नंबर ते जेका तव्हां ॻाल्हि था कयो त हिते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कूड़ ई हुन ते दहमान ते ई हलाइण था चाहिनि। लॉन्ग मार्च पुरअमन लॉन्ग मार्च, तव्हांजे मिनिस्टर्स कहिड़ा पिया न थिया, खूनी लॉन्ग मार्च थी वियो, तव्हां पुलिस जे गाॾियुनि खे साड़ियो आहे, तव्हांखे जिते चयो वियो उहे सभु पाबंदियूं तोड़ियूं आहिनि, तव्हांखे सुप्रीम कोर्ट ऑर्डर्स ॾिना, तव्हां नो कॉन्फिडेंस ते कहिड़ो अमल कयो, तव्हां गवर्नर्स तव्हांजा कहिड़ा थिया, तव्हांजो प्रेसिडेंट कहिड़नि कॉन्स्टिट्यूशनल मामलनि में उनखे फॉलो पियो करे। सो हिननि जे मजबूरी थी चुकी आहे, ही इक़्तिदार खां सवाइ रहण कोन था चाहिनि, ही चाहिनि था त मुल्क तबाह थिए ऐं असां इन स्टेबिलिटी पैदा करे कंहिं बि नमूने सां इक़्तिदार में अचूं, जेको हिननि जेॾा मुंहिंजे ख़्याल में हाणे मुमकिन न आहे रहियो। 4 सालनि में जेतिरी हिन तबाही मची आई आहे उन खां पोइ हिननि जे लाइ स्ट्रेटजी छा हूंदी हुकूमत जी? ज्ञानचंद साहब, जेकॾहिं ॿीहर छाकाणि त हू चवनि पिया त असीं ॿीहर ईंदासीं, असीं ॾिसूं पिया त जेकॾहिं सुप्रीम कोर्ट तहफ़ुज़ न ॾिनो त उन सूरत में असांजी हिकमत अमली तब्दील हूंदी, हेल वधीक तयारीअ सां ईंदासीं। हिननि जी तयारियूं असां ॾिसी वरितियूं आहिनि। इहे 5-10 माण्हू हाणे आया जेके ॿिए दफ़े कोन ईंदा। तंहिं हूंदे बि जेकॾहिं ही केतिरी पंहिंजी कुवत लॻाए अचनि त स्टेट खे चैलेंज करणु ऐं हिननि हालतुनि में चैलेंज करणु
मुल्क जे मफ़ादनि खे चैलेंज करण जे बराबरि आहे। सो स्टेट हिननि खे उन हिसाब सां डील कंदी, जहिड़ी तयारी चाहींदा ओड़ी तरह तयारी सां हुकूमत हिननि खे रोकींदी त मुल्क जी तबाही न कयो, मुल्क हिननि खे रोकींदी त रास्ता रोक न कयो, इकोनॉमी जी तबाही तरफ़ कदम न खणो। ठीकु सूरज साहिब, अवां छा चवंदो, छाकाणि त हिन भेरे असांखे नज़र आयो त न त हुकूमत जूं जेके समूरियूं हिकमत अमली जेका नज़र आई उहा नाकाम नज़र आई इन समूरे लॉन्ग मार्च जे दौरान, ऐं ख़ुदि अदालत खे इंटरवीन करिणो पियो उन समूरे मामले में। अहिड़ा के जटादार के अहिड़ा के स्टेप्स नज़र न आया जो हीअ सूरत हाल इन पासे ॾे न वञे हा। हिन भेरे छा स्ट्रेटजी हूंदी, हू ॼाणनि पिया त असांजी जेका हिकमत अमली हूंदी तब्दील हूंदी, छा हुकूमत जी हिकमत अमली बि तब्दील हूंदी हिन भेरे? न ॼाणे सीधी असां अचूं था हिननि जी जेको आहे सो लॉन्ग मार्च ते ॾिसो, मुस्लिम लीग नून लॉन्ग मार्च कयो, पीपुल्स पार्टी लॉन्ग मार्च कयो, कॾहिं को हिकिड़ो जेको आहे सो बूटो, हिकिड़ो वणु, हिकिड़ो गमलो कोन टुटो। रोकियो कोन कॾहिं थियो पीटीएम जेको आहे सो वॾो जेको आहे सो लॉन्ग मार्च कयो, पर हिकिड़ो जेको आहे सो गमलो बि न टुटो। पर हिननि जेकी हिननि जी तारीख़ रही आहे, टीवी ते हमिलो, पार्लियामेंट ते हमिलो, ऐं शुरूआति हिननि जी इहा हुई त खूनी मार्च कंदासीं, ऐं उन खां पोइ तव्हां चओ खूनी मार्च कंदासीं, ऐं तव्हां गौर केपी के मां पुलिस खे चओ त तव्हां असां सां गॾिजी हलो, यानी तव्हां बि गोलियूं हलायो। हाणे बि जेको आहे कल्ह केपी के जे वज़ीर लाइ चयो त हितां जी जेका पुलिस आहे उहा जेको आहे सो हिन सां लॉन्ग मार्च सां गॾु हूंदी, उन्हनि जे उन में हूंदी। तव्हां खे ॿुधायो त हिन जी जेका सोच आहे उहा मुल्क खे तबाही ॾांहुं वठी वञंदड़ सोच आहे। ठीकु, पर जेके ॻाल्हियूं बाद में थियूं या जेके मामला साम्हूं पिया आया त के मुआहिदा बि थिया आहिनि, जेतोणीकि उनजी अवां ॿिन्ही तस्दीक न कई आहे, पर इहे मामला बि बहस हेठि हलिया त के मुआहिदा बि थिया, ॻाल्हियूं बि थियूं, इहे अॻु छो न पिए थी सघियूं? अदालत में बि इहो मामिलो आयो त जेकॾहिं अवां महसूस बि कयो त तारीख़ जो ज़िक्र बि अवां कयो त माज़ी मौजूदु आहे ऐं अहिड़ो कुझु थी पिए सघियो, खूनी मार जा बयान बि आहिनि, त पोइ उन सूरत में हुकूमत खां बहितर हिकमत अमली छो न जोड़े सघी? सॼे निज़ाम खे, सॼे मुल्क खे मफ़लूज करणु किथां जी अक़लमंदी? इहो अदालत अंदरि मामिलो थियो। तव्हांखे यादि आहे त ॾिसो न, जेके जमहूरी कुवतूं हूंदियूं आहिनि उहो ॻाल्हियुनि ते यकीन कंदियूं आहिनि। तव्हांखे यादि आहे त वज़ीर आज़म हो इमरान ख़ान त कॾहिं बि अपोज़िशन सां हथु मिलाइण लाइ तयारु कोन हो, ऐं हाणे बि जॾहिं हिन ॾिठो त माण्हू हिन वटि कोन्हनि के, हिन त बार बार जेको आहे सो कोर्ट जी भञकड़ी कई, हुनजे हुकुम जी भञकड़ी कई, बार बार ऐलान कयो त तव्हां जेको आहे सो उते पहुचो, तव्हां पहुचो उते। हिकु हर बार जेको आहे सो ऐलान कंदो डी चौक ते पहुचो, पर जॾहिं हुनजो अवाम न आयो तॾहिं त वापसि वञी ऐं पोइ चए थो त ॻाल्हियूं कंदुसि, पर तव्हां ब्लैकमेल, तव्हां वञा वाइदो कयो त इलेक्शन भई इहे त ब्लैकमेलिंग आहे न। ॻाल्हियूं कयो न, तव्हां ॻाल्हियूं अचो त छो था चाहियो तव्हां इलेक्शन? तव्हां ॻाल्हियूं कयो त अहिड़े हालतुनि में जॾहिं मुल्क अहिड़ियुनि हालतुनि में ॿुॾो पियो आहे, अहिड़े हालतुनि में माशी तौर ते जेको वकोड़ियो पियो आहे, तव्हां अहिड़ियुनि हालतुनि में छो था कयो इलेक्शन? तव्हां उन सां कयो न, तव्हां मशरूत जेका ॻाल्हियूं करण था चाहियो त इहे त ॻाल्हियूं कोन थींदियूं आहिनि। त हिननि खे इक़्तिदार जी बुख आहे, हिनखे इक़्तिदार खपे कंहिं बि सूरत में। हिनखे मुल्क जी भलाई न आहे, हिनखे मुल्क जे लाइ कुझु बि कोन्हे को, जेकॾहिं मुल्क जे लाइ हुजे हा त 3.5 सालनि में करे हा। शबीर साहब चए पियो त ही हुकुमरान बि आहिनि, भई असांखे वक़्तु घणो थियो आहे, असांखे वक़्तु घणो थियो आहे। तव्हां जेको आहे सो बिल्कुलु सही आहियो त जेकॾहिं उहो न करे सघनि त बिल्कुलु ठीकु आहे, पोइ अवाम खे हक़ आहे त उहो ॻाल्हाए सघे थो असांजी हुकूमत जे ख़िलाफ़, असांजी लीडरशिप। पर तव्हां जेके 3.5 सालनि में जेका तबाही मचाई, उन्हनि खे उन्हनि सां असां सां त न भेटियो, महिरबानी करे। ठीकु शबीर साहब, उन सां न भेटियो असांखे, जेका 3.5 सालनि दौरान मामला रहिया, उहो चवनि पिया असांखे वक़्तु घणो थियो आहे जो असां मथां ही समूरी तनक़ीद ऐं मामला शुरू थिया आहिनि। हिननि खे तजुर्बो आहे, हुननि खे तजुर्बो कोन हुयो। अॻु में बि जेके गुज़िरियल 40 सालनि खां लगातार हुकूमत में रहिया आहिनि, हिननि खे कहिड़े हर हुकूमत खे 1 सदी खपे छा? ठीकु 1 सदी ते सभु था चवनि, असांखे हिकिड़ी सदी खपे। हिननि में सभई तजुर्बेकार वेठा आहिनि, सभु तजुर्बेकार जेके वेठा आहिनि 1990 खां वठी 1990 खां वठी इहे हुकूमत में आहिनि, 1990 खां वठी इहे हुकूमत में आहिनि। उहे बि था वेठा चवनि त असांखे वक़्तु ॾियो। तव्हांखे वक़्तु ॾिनोसीं त तव्हां मुल्क खे IMF वटि छो गिरवी रखियो? IMF वटि छो खणी वियो? तव्हां साम्राजी इदारनि वटि साॻी तरह सां साॻी पॉलिसी छो इख़्तियार कई?
तव्हां त मुल्क जे अवाम सां मैंडेट सां गद्दारी पिया कयो। तव्हांखे घटि में घटि अवाम जे मैंडेट जो ख़्यालु त रखणु खपे। एॾो वॾो मैंडेट तव्हांखे मिलियल आहे त तव्हांखे अवाम मना थो करे पियो तव्हां IMF वर्ल्ड बैंक खां निकिरो, भले छोला खाओ, वॾे में वॾियूं गाॾियूं जे कंहिं न रखो, वॾे में वॾियूं गाॾियूं था रखो, IMF वर्ल्ड बैंक जे जेको आहे सो वफ़द सां ॻाल्हियूं करण था वञो त वॾनि होटलनि में था रहो पिया। छा जेको आहे सो IMF जे वफ़द तव्हांखे छा जवाबु ॾिनो हुयो त तव्हां जन होटलनि में अची रहिया आहियो, तव्हां ग़रीब मुल्क आहियो, तव्हां कर्ज़ वठण आया आहियो। हिननि जा ख़र्च जेके आहिनि से उहे शाहाना ख़र्च आहिनि, उन्हनि उहे पूरा कोन था थियनि पिया। जेका बि हुकूमत अचे थी उहा पंहिंजे ख़र्चनि ते थी लॻी रहे, अवाम ते उन जो कुझु बि कोन्हे, सॼो बर्डन अवाम ते विझणो आहे। जेके करोड़पति अरबपति माण्हू आहिनि उन्हनि खे 500 रुपए में बि जेकॾहिं लीटर मिलियो त उन्हनि जे लाइ परवाह ई कान्हे। मरे त उहो ग़रीब माण्हू थो, जंहिंजे लाइ ज़ाहिर आहे त 100 रुपए में हुनजी पूरो घर जी फैमिली हलंदी आहे। उन्हनि जो हिननि खे ख़्यालु ई कोन्हे को। हिननि खे अञा ॿिया वधीक 3 साल मिलिया, हे त माण्हुनि खे जेके आहिनि से काथे धिकींदा। ठीक है, पर उनखां अॻु त साॻियूं हालतियूं शबीर साहब कुझु मुख़्तलिफ़ त कोन हो। साॻियूं मां चवां थो, उहो छा थो बाक़ी चवां त हिननि कहिड़ी तब्दीलियां थी। जेकॾहिं अहिड़ी सूरत हाल में हिननि खे हुकूमत न वठणु खपंदी, अहिड़ी सूरत हाल में हुकूमत छो वरितऊं? अॻिलनि खे चवनि बाबा तव्हां पंहिंजे मुल्क खे उन जॻह ते पहुचायो जिथां असां तव्हां वरितो हुयो। हिन सूरत हाल में असां मुल्क तव्हां खां न वठंदासीं। वठण जो बि शौक़ु आहे, इक़्तिदार जो बि शौक़ु आहे। हिकिड़े जेका त मिनिस्टर जे पुठियां घणियूं गाॾियूं आहिनि, 50 गाॾियूं थियूं हलनि पियूं, इहो पेट्रोल काॾां थो अचे पियो। हिकिड़े MP जे पुठियां घणियूं गाॾियूं आहिनि, 50 गाॾियूं हुननि जे कढनि, 100 गाॾियूं हुननि जे कढनि। हमज़ा थो जॾहिं निकिरे पियो ॿाहिरि। ठीक शबीर साहब, पॉइंट टेकन आहे, बिल्कुलु दुरुस्त पिया तव्हां चयो त ज़ाहिर आहे समूरो बोझ उहो ॾिसण में बि अचे पियो त अवाम मथां असांखे नज़र अचे पियो, पंहिंजी जेके शयूं चइजनि या पॉलिसियूं उन ते उहो घटि उहो बार शेयर पियो थिए हुकूमत पारां। लाल साहब मां वटि ईंदसि हाणे जेके समूरियूं ॻाल्हियूं थियनि पियूं, ज़ाहिर आहे हुकूमत जे मथां जॾहिं इहा ॻाल्हि थिए पई त हिकमत अमली तब्दील कयो त अव्हां जे मथां बि ज़रूरु सुवाल उथनि था। अव्हां बि हुकूमत में रही चुका आहियो, हिननि समूरी मसइलनि खां सूरत हाल खां वाक़िफ़ आहियो। कुझु पोइनि ॾींहंनि में कुझु ॿियूं बि शयूं आयूं, हिकु पासे जेके मामला साम्हूं अचनि पिया, इहो बि आयो त जेके बि लॉन्ग मार्च करायो वियो, माण्हुनि खे घुरायो वियो, सॼो मुल्क असां ॾिठोसीं त डिस्टर्ब रहियो इन्हनि ॾींहंनि दौरान। ऐं उन वक़्तु के मुआहिदनि जूं के बैकडोर ॻाल्हियुनि जा बि ज़िक्र आया। उन मामले जो छा थियो ऐं उन सां गॾोगॾु कुझु ऑडियो लीक थियूं आहिनि, उन्हनि ते बि ज़रूरु कॉमेंट कजो त ॼाणाए पियो वञे त हिकु पासे मामला बि हलनि पिया, बैकडोर ॻाल्हियूं हलनि पियूं, मुआहिदा थियनि पिया ऐं अवाम खे कुझु ॿियो ॿुधायो पियो वञे ओपोज़िशन पारां। ही कहिड़ा मामला आहिनि ऐं कीअं जेके तासुर पैदा थियनि पिया, इनखे कीअं काउंटर कंदो अवां? ॾिसो, मामला इन मुल्क में जेको पंहिंजो पाण खे न्यूट्रल चवंदा आहिनि, हू न कॾहिं न्यूट्रल रहिया आहिनि, न रही सघनि था। इहो इमरान ख़ान जी हिकिड़ी स्टेटेड पोज़ीशन आहे। हर कंहिंखे जेको राइट थिंग आहे, जेका सही ॻाल्हि आहे, उन सां गॾु बीहणो आहे। ऐं असांजी स्ट्रेटेजी ॾिसो, ही जेको पंहिंजी मए ते जेको कुझु थियो आहे, इहो उनजे नतीजे में थियो जॾहिं स्टेट जेका हाणे हिननि दोस्तनि ॻाल्हि बि कई आहे ऐं मूंखे ॾाढी हैरत थी आई, जमहूरी जेके पार्टियुनि सां पंहिंजो पाण खे ॻंढनि था, चवनि था त असीं को शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जा ऐं जेको नज़रियाती कोयलग आहियूं। ही सम्झनि था को असीं स्टेट खे चैलेंज कयूं। भाई पाकिस्तान जो आइन जेको ज़ुल्फ़िकार अली भुट्टे ठाहियो हो, उहो अव्हांखे असेंबली जो गॾु थियण जो हक़ ॾिए थो। अव्हांखे इहो हक़ नथो ॾिए त पाकिस्तान जी अवाम ॿाहिरि निकिरे त अव्हीं त सिंध में बि 144 वेठा आहियो, तव्हांखे सिंध में कंहिंखां ख़तरो आहे भला ॿुधायो? पाकिस्तान जे ॿियनि सूबनि में लॻो ठीकु आहे, तव्हां चओ था त सिंध में त PTI आहे कान, तव्हांजो उते तव्हांखे जेको आहे पघरकोट ते बीठो, तव्हां 144 आहियो, तव्हां आंसू गैस हलाया। ऐं जिते जिते पूरे पंजाब में, पूरे पाकिस्तान में जेको कुझु ॾींदो ओस्तो ई ओस्तो जेके मामला नज़र अचनि था, समूरनि कारकुननि खे उते पहुचण जो चयो वियो, ऐं उनखां पोइ असां ॾिठोसीं त क़यादत उतां खां हली वञे ऐं पोइ इहो ॼाणायो वञे त असीं हिन सूरत हाल खां बचण पियो चाहियो। उन ते बि सवाल पिया पैदा थियनि त किथे के बैकडोर ॻाल्हियूं थियूं, मुआहिदा थिया, जंहिं महिल सां कुझु नाहे ॿुधायो वियो। वरी इन खां पोइ इहो बि नज़र आयो, जेको ऑडियो साम्हूं आयो उन मथां बि घणा सवाल उथनि पिया ऐं का वज़ाहत साम्हूं नाहे आई त वाक़ई छा को NRO घुरियो वियो आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पारां इन समूरी सूरत हाल में? कीअं इहे जेके तासुर पैदा थियनि, छा जस्टिफिकेशन आहे? ऑडियो कंहिंजी आहे? जी, ऑडियो कंहिंजी आहे? को इमरान ख़ान जी ऑडियो आई आहे, को शाह महमूद कुरैशी जी ऑडियो आई आहे। उहो हिकिड़ो बिल्डर आहे, हुनजी ऐं हुनजो जेको बेनिफिशियरी आहे आसिफ ज़रदारी, हुननि जी ऑडियो आहे। हुनजी सवाल असां खां छो था पुछो? हुननि खां सवाल पुछो, हिन जो सवाल जो जवाब हू ॾींदा। पर हुन में ॻाल्हि त थियल आहे, ॻाल्हि थियल आहे त जी NRO वरितो आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ या वठण जी कोशिशि पे कई।
एनआरओ पहिरीं एनआरओ उहो वठंदो जेको चोर हुजे, जे करप्शन कयो हुजे। जी मिसाल जे तौर ते नवाज शरीफ आहे, उनखे कोर्टनि कन्विक्ट कयो आहे, कोर्टनि उनखे नाअहल कयो आहे, उनखे चोर करार ॾिनो आहे। जी शहबाज शरीफ आहे, तव्हां ॾिसो उन ते 24 अरब रुपयनि जो जेको मनी लॉन्ड्रिंग जो केस आहे, ऐं हू रोज़ कोर्ट में वेठो आहे। पूरी दुनिया में पाकिस्तान जी बेइज़ती थींदी आहे त ॾिसो चोर हिन मुल्क जा हुकुमरान आहिनि। इहो ओॾी महिल उन्हनि खे एनआरओ खपे जेॾी महिल कुल्फी फालूदे वारे जे अकाउंट में अरबे रुपया निकिरनि था। हिननि छा कयो? हिननि हुकुमत अचण खां पहिरीं त इमरान ख़ान बनी ॻाल्हि आहे, हेलीकॉप्टर में छो वियो, वॾो स्केडल करे पेश कयो। हिननि तोशाखाना वॾो स्केडल करे पेश कयो। हीअ त कोन विया केॾा। छा ही ऑडियो जाली आहिनि? छा था चओ? मां ऑडियो जाली आहिनि ऐं छा चवंदो उन मामले ते? जाली हुजनि या न हुजनि, यकीनी तौर ते जाली हुजनि या न हुजनि, असांजो हिननि कई माण्हुनि सां को ताल्लुक कोन्हे जिन जी ऑडियो आहे। हा, इमरान ख़ान जी ऑडियो अचे हा त सवाल पुछो आहे कि पाकिस्तान तहरीक इंसाफ जेके लीडर जी जेका वॉइस अचे हा त हू उनखे जाली या असली करार ॾिया। असांजी त ऑडियो ई न आहे, पाणे रिकॉर्ड करे पाणे जे करे ॾेई छॾनि त उनजो सवाल असांखां नथो थी सघे। पर हाणे नागिया हिननि चोरनि जी सूरताल इहो आहे। ज्ञान मुंहिंजो भाउ आहे, अदी सूरत सां मुंहिंजो तमामु सुठो तालुक आहे, मुंहिंजा तमामु वेचार, पर हिन वीचारनि जो मसइलो इहो आहे त ॿिन्ही जो तालुक अहिड़ी पार्टी सां आहे जंहिंजी लीडरशिप चोर आहे। हाणे हिननि चोरनि गॾिजी असेंबली में ही जेको नेशनल पंहिंजो अकाउंटेबिलिटी ब्यूरो नैब जो जेको लॉ हुयो उनखे हिननि स्कटल करे छॾियो आहे, उनखे डिसफंक्शनल करे छॾियो आहे। हाणे हिननि खां केर बि सवाल कोन थो पुछी सघे त तव्हां मनी लॉन्ड्रिंग छो कई। हाणे हिननि खां सवाल नथा पुछी सघजनि त तव्हां जेको आहे तव्हांजो बियॉन्ड द जेको मीन्स, यानी तव्हांजो जेको तव्हां वटि इहे जेके पैसा आहिनि, तव्हां वटि मिल्कियतूं आहिनि, तव्हांजी कमाई जो ज़रियो छा आहे, हिननि खां हाणे इहे सवाल नथा थी सघनि। हाणे ज़िमेवारी हिननि जी न आहे। हाणे ज़िमेवारी चवण जो मक़सदु नैब लॉ खे हिननि डिसफंक्शनल करे छॾियो आहे। हाणे ही उन हिननि एंटी करप्शन जी सिंध जो या पंजाब जो एंटी करप्शन खातो आहे, उन खाते वांगुरु उनखे करे छॾियो आहे। ऐं इहे उहे तरमीमूं हिननि कयूं आहिनि जेके इमरान ख़ान खां हिननि चयो हो त असांखे करियो, असीं तव्हां सां गॾिजी हलण लाइ तयार आहियूं। ठीक, त पोइ लाल साहब हाणे ही जेको फ़ैसिलो अवां जो गॾु इस्तीफ़ाऊं ॾियण जो अवां खे लॻे पियो त उन जो नुक़सान थियो आहे अवां खे? ॾिसो, इहो हिकिड़ी स्ट्रेटजी हूंदी आहे ऐं स्ट्रेटजी पॉलिटिक्स में डे टू डे चेंज थींदी आहे। असांखे को नुक़सान कोन थियो आहे। असांखे छाजो नुक़सान थियो आहे? हिननि जो हिन मौजूदा हुकूमत जो मुंहुं मस्क थी वियो आहे कारी मस खां, जॾहिं हिननि उहो जेको अपोज़िशन लीडर लॻायो आहे पंहिंजो राजा रियाज़ खे। हाणे राजा रियाज़ कल हिकिड़े टीवी प्रोग्राम में चए थो मैं अपोज़िशन लीडर हूं, शहबाज शरीफ के साथ हूं, लेकिन हूं मैं अपोज़िशन लीडर, हूं मैं पीटीआई में। हाणे ॿियो हिननि जी इख़्लाक़ियात आहे कोन, हिननि वटि इख़्लाक़ियात नाले का शइ कान्हे। हाणे अपोज़िशन लीडर हिकिड़े लोटे खे ठाहे ही जेके तरमीमूं कंदा त मुंहिंजो पॉइंट अची वियो आहे। मूं वटि टाइम सफ़ा घटि आहे, मां जवाबु वठां। सूरत साहिब छा चवंदो न थिए, हू नाहे वारनि अंदरि ऐं उनखां पोइ उनजो फ़ाइदो वठंदे कामयाबीअ सां मुख़्तलिफ़ जेके बिल आहिनि जंहिंमें रिफॉर्म्स वारो बिल हो, नेब वारो तड़ तकड़ में मंज़ूर थिया। नाजा ॻाल्हि इहे त मूंखे ही ॿुधाए त असांजे लीडरनि ते 4 साल केस हलिया, इंतकामी कार्रवाइयूं कयूं वियूं, पर हिकिड़ो टको बि जेको आहे सो उनजे साबित कोन थियो। अॼु उहो केस हलनि पिया, उहे उते ई आहिनि न, उहे केस उते ई आहिनि न, साबित थियनि त पोइ तव्हां कंहिंखे चओ। पर तव्हांजी हुकूमत में केतिरी करप्शन थी, केतिरी रिपोर्ट थी आहे, इहो ॿुधायो। बोगी खां वेंदे ज़ुल्फी मां ॾिसो तव्हांजे ॻाल्हि ते किथे वेठी बोगी खां वेंदे करोना जे पैसनि खां वठी जेको आहे सो तव्हां जेके अरबे खरबे रुपया आहिनि उनजा हिसाब किताब त थींदा न त तव्हां केतिरी करप्शन कई आहे। हाणे असुल ॻाल्हि हीअ न आहे त करप्शन जे हवाले सां असांजा केस त आहिनि, असांजा त केस आहिनि। असां रिफॉर्म्स इन करे आंदा त तव्हां बेगुनाह जेको आहे सो कंहिंखे पकड़े 10 महीना 12 महीना गुम करे पिया छॾियो, इंतकामी कार्रवाई में उनखे जेको आहे तस्लीम पिया कयो। असां उनजे करे रिफॉर्म्स आंदा, इनजे करे कोन आंदा। असांजा त केस हलनि पिया, असां त उहे अञा ताईं वज़ीर आज़म हूंदे बि भोॻियूं पिया। पर ॻाल्हि ही तव्हां पंहिंजी गिरेबान में ॾिसो त तव्हां केतिरी करप्शन कई आहे। तव्हांजे केतिरे हिकु माण्हू करप्शन में ॿुॾल आहे। ठीक सूरत साहिब, मुंहिंजो पॉइंट अची वियो। टाइम बिल्कुलु घटि आहे प्रोग्राम में। आख़िरी जेको कॉमेंट हूंदो शामिल कयूं था शबीर शेर साहब जो। शबीर साहब, अवां छा चवंदो? हू हुननि जी जेका स्ट्रेटेजी उहो चवनि था असांखे नुक़सानु न आहे थियो, पर असांखे नज़र अचे पियो त जेके मामला थियनि पिया, कानून मंज़ूर थियनि पिया, पास थियनि पिया ऐं ऑपोज़िशन हुते मौजूदु कोन्हे।
असेंबली में बाहर निकरण सां उन्हनि खे तमामु वॾो लॉस पहुतो आहे, जो आवाज़ के पास बंदि थी वियो आहे, उन्हनि जो मौक़ुफ़ ख़तमु थी वियो आहे ऐं असेंबली खे कॾहिं बि कोन छॾिबो आहे, असेंबली सां कॾहिं बि कावड़ न कबी आहे। उहे नादान माण्हू हूंदा आहिनि जेके असेंबली जहिड़नि इदारनि खे छॾे ॿाहिरि भॼंदा आहिनि, ॿाहिरि रुॻो हे वतन था बाहियूं ॾींदा, केॾी महिल इस्लामाबाद में केॾी महिल काथे। पार्लियामेंट खे तव्हां छो छॾियो? पार्लियामेंट जेको असुलु आवाज़ आहे, जिथे तव्हां पंहिंजो मौक़ुफ़ बयानु करे सघो था पिया, जिथे आइनी तरमीमूं जेके थियनि थियूं पियूं उन्हनि खे तव्हां जेके अवाम जे मुख़ालिफ़ तरमीमूं उन्हनि खे तव्हां रोके सघो था पिया। तव्हां रुॻो वायलेंस वारी पॉलिटिक्स था कयो पिया। वायलेंस वारी पॉलिटिक्स न मुल्क जे हक़ में आहे न अवाम जे हक़ में आहे। हींअर ॿुधायो इस्लामाबाद जहिड़ो सेंसिटिव इलाइक़े खे हिननि छा असरु करे छॾियो? पार्लियामेंट के छॾे हिन तमामु वॾे में वॾी ग़लती ठीक कई है आहे। शबीर साहब वॾी महिरबानी मांजी तव्हां जी पंहिंजो वक़्तु बि कढियो ऐं मौक़ो बि ॾिनो। लाल साहब अवां जी बि वॾी महिरबानी। ज्ञानचंद साहब सोरठ थेबो साहिबा कुझु देरि लाइ डॉक्टर हसन अस्करी साहब सां गॾु मौजूदु हुआ। वायलेंस वारी जेका पॉलिटिक्स आहे न त कंहिं पार्टी जे हक़ में आहे न मुल्क जे हक़ में आहे। शबीर शेर साहब तमामु अहम ऐं ख़ूबसूरत ॻाल्हि कई ऐं उहा का बि पार्टी हुजे ज़ाहिर आहे वायलेंस वारी जेका पॉलिटिक्स आहे कंहिंजे हक़ में न आहे ऐं हुननि स्ट्रेटेजी जी जेका पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी रही ऐवान छॾण वारी उन ते बि तनक़ीद कई आहे ऐं चयो आहे त ज़ाहिर आहे हुनजो जेको नुक़सानु आहे उहो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे बि थियो आहे, पर हुन सां गॾोगॾु जेके ही तड़ तकड़ में बिल मंज़ूर थिया आहिनि ही साॻी जेके हुकूमत में हिन वक़्तु पार्टीज़ आहिनि इहे तनक़ीद कंदियूं रहियूं आहिनि अहिड़े क़िस्म जे तरीक़ेकार ते ऐं अॼु उहे साॻिया तरीक़ा असांखे हिन वक़्तु नज़र अचनि पिया। नाज़रीन फॉलोअप ऐं अपडेट्स तव्हांखे ॾींदासीं। अॼु जेका गुफ़्तगू थी आहे प्रोग्राम में उन बाबति असांखे ज़रूरु पंहिंजे फीडबैक खां आगाह कजो। वरी जल्द असां मुलाक़ात कंदासीं, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।